अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डेडलाइन सां गॾु आऊं आहियां जो मेज़बान एजाज़ चिड़न। अॼु असीं मौजूदु आहियूं ढक रोड सखर वटि। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंतिज़ामिया जी नाअहली ऐं लापरवाही करे सखर शहर जेको आहे उहो खंडरात जी शक्ल अख़्तियार कंदो थो वञे। ऐं वॾे में वॾी ऐं अहम ॻाल्हि इहा आहे त ढक रोड सखर वटि जेका आहे हर जुमे ते हिकु मंडी लॻंदी आहे जंहिंखे पखियुनि जी मंडी चयो वेंदो आहे। हिते जेके आहिनि चइनी ज़िलनि जा माण्हू जेके आहिनि उहे हिते ख़रीदो फ़रोख़्त करणु ईंदा आहिनि। ख़ासि तौर ते कबूतरनि जी ख़रीदारी जेका आहे ऐं विकिरो जेको आहे उन्हनि जो तमामु घणो थींदो आहे। हिते जेका आहे सवनि जी तादाद में जेका आहे उहा रश थी वेंदी आहे। सभई माण्हू हिते मौजूदु हूंदा आहिनि, पर इंतिज़ामिया जेका आहे उहा ख़बर न आहे किथे हूंदी आहे। ट्रैफ़िक जाम थियणु जेको आहे उहो रोज़ जो मामूल बणियलु हूंदो आहे। हितां जा दुकानदार हिकु त गंदे कचिरे जे करे जेके आहिनि उहे परेशान हाल हूंदा आहिनि, त ॿियो हिन जुमे जे ॾींहुं जेका लॻंदड़ ही मंडी आहे जिथे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू अचनि था पिया, पंहिंजा परिंदा खणी करे जेको आहे पखी खणी करे जेके आहिनि उहे विकिरो कंदा आहिनि। उहे जेके आहिनि तमामु घणा जेके आहिनि उहे परेशान हाल हूंदा आहिनि। उहे परेशान हाल इन लाइ हूंदा आहिनि त हिते जेको आहे तमामु घणो जेको आहे उहो आज़ार थी वेंदो आहे। माण्हुनि जी रश जे करे ट्रैफ़िक जाम थी वेंदी आहे ऐं माण्हू जेके आहिनि सख़्तु परेशानियुनि में वकोड़ियल हूंदा आहिनि। हितां जे वापारी तबिके सां बि असीं ॻाल्हाईंदासीं, दुकानदारनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हाईंदासीं, शहरनि सां बि ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो आख़िरकार चवणु छा आहे। ऐं अव्हांखे हिकु वॾी ॻाल्हि ॿुधायां त मेयर सखर जी नाअहलीअ जे करे ऐं हितां जी इंतिज़ामिया जी नाअहली जे करे जेको घंटाघर जे चंद क़दमनि जे फ़ासिले ते रोड आहे ढक रोड सखर जेको आहे उते जेको आहे टननि जे हिसाब सां जेको आहे उहो कचिरो जेको आहे उते फिटो कयो वेंदो आहे, जंहिंजे करे बीमारियूं पखिड़िजण जेके आहिनि उहे मामूल बणियल आहिनि। इस्पतालूं इन जेके आहिनि उहे मरीज़नि सां भरियल नज़र अचनि थियूं। सखर शहर जे माण्हुनि खे जेको आहे तमामु तर जेको आहे शयुनि खां महरूम कयो वियो आहे। जेके उन्हनि जा बुनियादी हक़ आहिनि, रोड रस्ता जेके आहिनि उहे टुटल हालत में नज़र ईंदा आहिनि। शहरनि खे साफ़ पाणी पीअण जो मिलंदो न आहे ऐं ट्रैफ़िक जाम थियणु जेका आहे उहा मामूल बणियल हूंदी आहे। गटर उथलनि जेके आहिनि उहे रोज़ जो मामूल बणियल हूंदा आहिनि ऐं हिते गंद कचिरो जेको पयल हूंदो आहे उहो टननि जे हिसाब सां शहरी जेके आहिनि उनजे करे सख़्तु परेशानियुनि में वकोड़ियल हूंदा आहिनि। इन ढक रोड ते जेका अनाज मार्केट हूंदी आहे उनखां अलावा जेको आहे घंटाघर खां जेको आहे माण्हू अचनि था। हितां ई जेको आहे मेन रस्तो जेको आहे हिन ढक रोड जो जेको आहे उहो बंदर रोड ते बि वेंदो आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि लाइ बि वेंदो आहे। हिते जेके आहिनि खोड़ सारा जेके आहिनि उहे शहरी रिहाइशी इलाइक़ो बि आहे ऐं जेको आहे कारोबारी ही इलाइक़ो बि आहे, पर जिते जेको आहे गंदगीअ जे ढेरनि जे करे ऐं हिन कबूतरनि जी लॻंदड़ मंडीअ जे करे जेके आहिनि उहे माण्हू सख़्तु परेशानियुनि में वकोड़ियल आहिनि। असीं हितां जी आवाम सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ऐं अव्हांखे हिकिड़ी अहम शइ ॿुधायां त हिते जेका कबूतरनि जी मंडी आहे उन कबूतरनि जी मंडीअ में जेको आहे उहे माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेको आहे छलियूं ऐं जेके आहिनि मुख़्तलिफ़ दॿा खणी जॾहिं अचनि था त कंहिं बि वक़्तु जेको आहे अणवणंदड़ वाक़ियो जेको आहे उहो हिते पेश अची सघे थो। सखर शहर में हिकु त शहरी जेके आहिनि उहे हमेशह सरापा एहतिजाज आहिनि त बदमनी वधी वई आहे। ॿिए तरफ़ जेको आहे हिते चइनि ज़िलनि जा माण्हू जेके आहिनि उहे कबूतर खणी करे जेके हिते पहुचनि था या मुख़्तलिफ़ पखी खणी करे पहुचनि था विकिरो करण लाइ या ख़रीदण लाइ माण्हू अचनि था पिया। उन्हनि खां जेका आहे को बि पुछण वारो न आहे। कोरोना वायरस जेको आहे उहो मुल्क में जेको आहे हिकिड़ो वॾो ख़तरो जेको आहे उहो पैदा थियल आहे। माण्हू जेके आहिनि उहे अॻ में ई परेशान हाल आहिनि त जेको आहे कोरोना वायरस जो मर्ज़ जेको आहे उहो उन्हनि खे लॻी न पए। हिकु तरफ़ गंद कचिरो, ॿिए तरफ़ जेके आहिनि पखी, टे तरफ़ जेको आहे ट्रैफ़िक जाम थियणु, चौथे तरफ़ जेके आहिनि हिते हज़ारनि माण्हुनि जो अचु वञु जेको आहे उहे तमामु घणा परेशान हाल हूंदा आहिनि। हितां जे शहरनि सां असीं ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो चवणु छा आहे। आख़िरकार इंतिज़ामिया हिन गंद कचिरे खे जेको आहे उहो छो नथी हटाए। इंतिज़ामिया जेका ही गैर क़ानूनी लॻंदड़ जेका मंडी आहे जेका आहे कबूतरनि जी या मुख़्तलिफ़ पखियुनि जी उनखे जेको आहे छो जेका आहे खुलियल छूट ॾिनी वई आहे त हीअ जेका हिते मंडी लॻे थी जंहिंजे करे ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे जेको आहे उहो सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। असीं ॻाल्हाईंदासीं हितां जे शहरनि सां, असीं ॻाल्हाईंदासीं कबूतर बाज़नि सां, असीं ॻाल्हाईंदासीं हितां जे वापारियुनि सां, असीं ॻाल्हाईंदासीं हितां जे दुकानदारनि सां त उन्हनि जो चवणु छा आहे। आख़िरकार इंतिज़ामिया जेका आहे उन्हनि जे मसइले जो हल छो नथी कढे। जी नाज़रीन, हिकु तरफ़ जेको आहे हिते माण्हुनि जो वॾो हुजूम मौजूदु आहे ऐं ॿिए तरफ़ जेको आहे गंद कचिरे जा ढेर मौजूदु आहिनि ऐं टे तरफ़ ट्रैफ़िक जाम थियणु रोज़ जो मामूल बणियल आहे। इंतिज़ामिया जेका आहे उहा अघोर निंड सुतल आहे। इंतिज़ामिया ख़बर न आहे किथे, पर शहरी ज़रूर असां सां मौजूदु आहिनि। असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अदा इहो ॿुधायो त हीअ जेका मंडी लॻे थी पई, छा सम्झो था त हीअ जेके माण्हू अचनि था पिया, हिकु तरफ़ ही मंडी लॻे थी, ॿिए तरफ़ गंद कचिरो आहे, टे तरफ़ जेको आहे कोरोना वायरस जो ख़तरो आहे, इन सभिनी शयुनि खे कीअं पिया ॾिसो? जेको हिते सर जेको मंडी लॻंदी आहे न हर जुमे ते हफ़्ते में हिकु दफ़ो लॻंदी आहे। ऐं ॿियो गंद कचिरो हिते रोज़ जो कमु आहे आलूदगी जो। हिननि खे खपे असांजे मेयर खे त हितां जो जेको आहे गंद कचिरे जो जेको सिस्टम आहे उहो कंहिं वॾे खुले इलाइक़े में जिते आबादी न हुजे
उते हे रखनि। हे सुबुह जो सॼो गंद कचिरो हिते रखे छॾंदा आहिनि। हिन जे लाइ अलॻि प्लेस ॾियनि जीअं ट्रैफिक बि जाम न थिए ऐं हिनखे जेको आहे न सुठी जॻह ॾियनि जिते शौक़ु कयो वञे। हिते इलाही गवर्नमेंट जा प्लाट ख़ाली आहिनि जिते जेको आहे न असांखे हिकिड़ी काई जॻह ॾेई छॾनि त कबूतरबाज़ वञी करे उते मंडी जो शौक़ु बि करनि। जीअं मुल्तान में थी वियो, कराचीअ में थी वियो, उन्हनि स्पेस ॾिना आहिनि परिंदनि जे शौक़ु वारनि खे, उते वञी करे मंडी वग़ैरह हणंदा आहिनि। हिते जेको आहे न असांजी गवर्नमेंट असांजे कंहिं बि प्ले ग्राउंड थी विया या बर्ड्स जो शौक़ु थी वियो या कंहिं बि शौक़ खे तवजो न ॾींदी आहे। जेको दिलि चाहे जिथां ॿ रुपया मिलनि उन शइ खे तवजो ॾींदी आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, जिथां ॿ रुपया मिलनि उते जेको आहे उहा असांजी हुकूमत जेका आहे उहा तवजो ॾींदी आहे, इंतिज़ामिया तवजो ॾींदी आहे। हिते जेके आहिनि वॾी तादाद में जेके आहिनि असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त हिते कबूतर ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे पखी खणी आयल जेके माण्हू मौजूदु आहिनि। हिकु तरफ़ इहे माण्हू मौजूदु आहिनि त ॿिए तरफ़ जेको आहे सॼे शहर जो कचिरो मौजूदु आहे, पर इंतिज़ामिया जेका आहे उहा ख़बर न आहे किथे आहे, पर माण्हू हिते ज़रूरु मौजूदु आहिनि। हिकु ॿियो शहरी मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो चवणु छा आहे। अदा इहो मूंखे ॿुधायो त हीअ जेका मंडी लॻे थी उनखे कीअं पिया ॾिसो, गंद कचिरो जेको आहे उनखे कीअं पिया ॾिसो, ऐं प्लस में जेका ट्रैफिक जाम थिए थी उनखे कीअं पिया ॾिसो। हिन गंद कचिरे सां छा बीमारियूं बि जेके आहिनि उहे फैलजनि थियूं। अस्सलाम वालेकुम भाईजान, अर्ज़ ये जो मामला थे ये बिल्कुल गलत है। मेयर शक्कर को चाहिए कि शहर से बाहर लेके जाए। अभी कोरोना का बहुत ज़ोर है और यहाँ बहुत ज़्यादा कचरा भी है और कबूतरों से बिलखसूस परिंदों से ये बीमारी फैल रही है। इनमें कोई तवज्जो नहीं है। मेयर साहब हमारे सोए पड़े हैं, अल्लाह पाक उनको जगाए, उनको तौफीक दे, ये शक्कर पे कुछ तवज्जो दे। जी नाज़रीन, एक चाचो असां सां मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। चाचा इहो ॿुधायो त जेको आहे अव्हां किथां आया आहियो ऐं विकिरो करणु छा आया आहियो, वठणु छा आया आहियो, पर हिकु तरफ़ जेको आहे सभई माण्हू बीठल आहिनि, ॿिए तरफ़ गंद कचरा लॻल आहिनि, इनखे कीअं पिया ॾिसो। ट्रैफिक बि जाम थिए थी हिन मंडी लॻण सां, तव्हां इनखे कीअं पिया ॾिसो। हिते साईं गंदगी ॾाढी आहे। हिते ये कबूतर असां विकिणण ईंदा आहियूं, जुमे जुमे ते वठंदा बि ईंदा आहियूं, विकिणंदा बि आहियूं। मजबूरी थी घणा थींदा आहिनि कबूतर विकिणण ईंदा आहियूं। कबूतर विकामबा आहिनि, कुकड़ियूं विकामबियूं आहिनि, कुकड़ विकामबा आहिनि। जी नाज़रीन, असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त वॾी तादाद जेका आहे उहा शौक़ीननि जी हिते मौजूदु आहे। इहे माण्हू हिते पहुचनि था पिया ऐं जेको आहे कुझु माण्हू कबूतर विकिरो कनि था, कुझु कुकड़ियूं विकिरो कनि था, ऐं हीअ जेको आहे पिंजरनि में जेको आहे हीअ बंदि आहिनि कबूतर। असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त हीअ कबूतर जेके आहिनि माण्हू जेके आहिनि उहे खणी था अचनि, मुख़्तलिफ़ परिंदा खणी था अचनि। परिंदनि मां जेको आहे उहो कोरोना वायरस जो जेको आहे उहो ख़तरो वधियलु आहे। शहर में गंद कचिरो जेको आहे उहो तमामु घणो टननि जे हिसाब सां पियल आहे। इंतिज़ामिया अघोर निंड सुतल आहे। हिते जेके माण्हू आहिनि उन्हनि सां असीं ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। भाईजान ये बताइएगा कि शहर में जो है ये हर जुमे को एक मंडी लगती है परिंदों की, जहाँ पर मुख्तलिफ किस्मों के जो है वो परिंदों को फ़रोख्त किया जाता है, व्यापार होता है, और एक बराबर में जो है वो टनों के हिसाब से कचरा भी होता है। ट्रैफिक जाम होना मामूल बन जाता है। यहाँ पे शहरी रहते हैं, दुकानदार रहते हैं। क्या समझते हैं कि इंतज़ामिया को क्या करना चाहिए, क्या ये मंडी यहाँ पे लगनी चाहिए या नहीं लगनी चाहिए। उसके अलावा ये भी बताइएगा कि शहरियों को कितनी तकालीफ का सामना करना पड़ता है। सर, शहरियों को तो बहुत तकलीफ़ों का सामना होता है और यहाँ पर ये मंडी बहुत सालों से लगी जा रही है और काफ़ी सालों से इधर पे लोग कबूतरबाज आते हैं। यहीं सक्खर के नहीं चारों ज़िलों से कबूतर ख़रीदने के लिए लोग आते हैं यहाँ पर, और कबूतरबाजी का शौक़ उनका बहुत अच्छा शौक़ है, कर सकते हैं। मगर ये है कि अगर यहाँ पर गंदगी और सफाई का ख़ास ख्याल रखा जाए। अव्वल तो मेरा कहना ये है कि यहाँ से मंडी हटा दी जाए और इसको कोई साफ़ सुथरी पैलेस देनी चाहिए जिसके अंदर सारे कबूतरबाज अपने अच्छे कबूतरों को शौकीन कबूतर परवरी कर सकें। अच्छा, ये बताइएगा कि आजकल जो है एक कोरोना वायरस का खतरा जो है वो हो गया है, दूसरी तरफ इतना कूड़ा कचरा है, परिंदे भी हैं, कैसे देख रहे हैं। स्कूलों को भी छुट्टियां लगी पड़ी हैं, कैसे देख रहे हैं आप। सर, ये मैं आपको इसके लिए ये कहना चाहूँगा सर, ये वायरसेस तो आपके सामने फैले हुए, मगर बंदे को खुद एहतियात करनी चाहिए, कचरे से दूर रहे, हर चीज़ यानी अपना खुद का ख्याल खुद करे। बाकी ये है कि जिस तरह से यहाँ पर मिट्टी और डस्ट है तो उस हवाले से यहाँ पर जो है ना कोरोना वायरस के ख़तरात ज़्यादा है। अच्छा अदा, इहो मूंखे ॿुधायो त ख़तरा त उहे खोड़ आहिनि बीमारियुनि जा, इहा ग़लती सॼी कंहिंजी आहे। इहा ग़लती इंतिज़ामिया जी आहे भाऊ। इंतिज़ामिया खे ख़्यालु करणु खपे। रश आहे इलाही, कचिरो पियो आहे हिते, ॾाढी तकलीफ़ आहे माण्हुनि खे अचण वञण में, ऐं ॾाढी ॾुखाई थिए थी माण्हुनि खे। हिते दुकानदार हुजे, चाहे वापारी हुजे, चाहे कहिड़ो बि बिज़नेसमैन हुजे, कोई अचे थो कम तां रश में फासी थो पए। असांजी गुज़ारिश आहे सक्खर मेयर खे त हितां हीअ मंडी जेकी आहे माना ॿी जॻह शिफ्ट कई वञे, ऐं हिन सक्खर जे अवाम खे इलाही तकलीफ़ आहे हिन मंडी जे करे। हर जुमे ते चाहे जुमे ॾींहुं हुजे, बाक़ी कचिरो इलाही आहे हिते। सक्खर हिते पर जहिड़ी जॻह ते ॾिसो कचिरो जाम आहे, हर जॻह ते। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे जहिड़ी जॻह ते वञो उते जेको आहे कचिरो जाम आहे, पर हिकु अहम ॻाल्हि इंतिज़ामिया लाइ, SSP सक्खर लाइ ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे
हितां जे आला अख़्तियारनि लाइ त अहिड़नि दॿनि में जॾहिं जेको आहे कबूतर माण्हू खणी था अचनि, इहे असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त का ख़बर कोन थी पए कंहिं माण्हू वटि थेला आहिनि त कंहिं वटि जेको आहे कबूतर आहिनि। ही मुख़्तलिफ़ जेके आहिनि दॿनि में ऐं थेलनि में जेको आहे छलियुनि में जेके आहिनि इहे शयूं जेके आहिनि उहे भरियल हूंदियूं आहिनि। कंहिं बि वक़्तु जेको आहे उहो हितां जे शहरनि लाइ अणवणंदड़ जेको आहे उहो वाक़ियो जेको आहे उहो पेश अची सघे थो, छो त हिन जेको कबूतर जी मंडी या मुख़्तलिफ़ जेका पखियुनि जी मंडी लॻे थी पई, हिते सिर्फ़ु सिटी सखर जा माण्हू न पर चइनी ज़िलनि जा माण्हू जेके आहिनि हिते अचनि था, जेके ख़रीदारी कनि था। हिते जेको आहे कोई बि चेक एंड बैलेंस न आहे, कानून जहिड़े नाले जी का शइ नज़र कोन थी अचे। अहिड़ा दॿा हूंदा आहिनि, इन्हनि दॿनि में कंहिं बि वक़्तु जेको आहे उहो को बि जेको आहे अणवणंदड़ वाक़ियो जेको आहे उहो पेश अची सघे थो, पर इंतिज़ामिया जेका आहे उहा ख़बर न आहे छो ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हितां जे माण्हुनि जेको आहे उहो ऑफ द रिकॉर्ड इहो ॿुधायो आहे त हितां जा पुलिस अहलकार ऐं ॿिया जेके इंतिज़ामिया जा माण्हू आहिनि उहे हिते जेके कबूतर खणी अचनि था उन्हनि खां जेके आहिनि उहे ॻरा पैसा वठनि था। उन खां पोइ ही मंडी जेका लॻे थी, हिते जेको आहे हिकिड़ो ठेकेदार बि जेको आहे उहो मुक़ररु थियल आहे। जॾहिं मीडिया खे जेको आहे ॾिठो वियो त उहो ठेकेदार बि जेको आहे हितां ग़ाइबु थी वियो। हीउ अधो हिकिड़ो दोस्त मौजूदु आहे जेको कबूतर खणी आयो, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अदा इहो ॿुधायो किथां आयो तव्हां जेको आहे? पुराणे सखर या। अच्छा, इहो भला छा विकिरो करणु आयो? हे असां जेको आहे कबूतर रखंदा आहियूं, वरी शौक़ु पूरो कंदो आहे थींदो आहे त पोइ ॾेई छॾंदा आहियूं, सम्झियो? अच्छा, इहो मूंखे ॿुधायो त हिते छलियुनि में बि कबूतर हूंदा आहिनि, साबुणनि जे दॿनि में बि कबूतर हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ थेलनि में बि कबूतर हूंदा आहिनि, या ॿिया बि माना पखी हूंदा आहिनि, त छा सम्झो था त इहे हुजणु घुरिजनि या पिंजरनि में इहा शइ अचे? साईं अचणु त पिंजरनि में खपे, पर हाणे हर कंहिंजो ग़रीब माण्हू आहे, पिंजरो नथो वठी सघे, इन करे बसि खोखनि में खणी था अचनि। साईं कबूतर त बीमार हूंदो आहे, सुस्तु थी बीह रहंदो आहे, जेको सही हूंदो आहे कबूतर पंहिंजी आटी बाटी बीठो हूंदो आहे, फिट बीठो हूंदो आहे। जी नाज़िन, जेको आहे हिते अञा दोस्त मौजूदु आहिनि, उन्हनि खां शौक़ीन आहिनि, हिते जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां कई अचनि था पिया, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। दादा इहो मूंखे ॿुधाए त हीअ जेके आहिनि पंहिंजो कबूतरनि जी जेका हिते मंडी लॻे थी, छा इहो बहितर अमल हिते सही आहे या अलॻि तव्हांखे प्लाट मिलणु घुरिजे? सर तक़रीबन अलॻि प्लाट मिलणु घुरिजे त बहितर आहे। हिते तक़रीबन पुलिस वारा तंग कंदा आहिनि, ईंदे वेंदे जेको आहे न ट्रैफिक जाम थी वेंदी आहे रश जे हिसाब सां। इहो अलॻि प्लाट थी वञे त बहितर। जी नाज़िन, जेको आहे अञा ताईं असां मौजूदु आहियूं ढक रोड वटि, ऐं पखियुनि जी मंडी जेका हिते लॻे थी पई, ऐं ख़ासि तौर ते हिते कबूतरनि जी जेका आहे उहा ख़रीदारी घणी थिए थी पई, ऐं कबूतरबाज़ जेके आहिनि उहे अचनि था पिया मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हिते जेके आहिनि पंहिंजो कबूतर विकिरो करणु ऐं ख़रीद करणु। हिते हिकिड़ो दोस्त मौजूदु आहे, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। अदा इहो ॿुधायो त असांखे इहा ख़बर पई आहे त हिन मंडीअ में जेको आहे माण्हुनि जा खिसा बि कटिजी वेंदा आहिनि? हाँ साईं, कटिजी वेंदा आहिनि, असांजा बि हिकु ॿ चकर कटिजी विया। हाणे होशियारु हूं, असां बि होशियारी वठी वेठा आहियूं। असां भई हफ़्ते में ईंदा आहियूं हिकिड़ो चकर, वापारु करे जुमे ते वरी हलिया वेंदा आहियूं। किथां ईंदा आहियो? ॿाहिरां जा साईं, मां अमान जो। जी नाज़िन, जेको आहे दोस्त जेको आहे जेको मौजूदु आहे असां सां, हिन जो तालुक़ु शिकारपुर ज़िले सां आहे, ऐं हर जुमे ते जेको आहे हिते इहे ईंदा आहिनि पंहिंजो कबूतर ख़रीद करणु ऐं विकिरो करणु। पर साईं जो इहो चवणु आहे त हिते जेको आहे अला जा बाना जेके खिसा कतरण वारा आहिनि, यानी की बिशनी जेके आहिनि उहे बि जेके आहिनि जाम हूंदा आहिनि, ऐं ॿ दफ़ा साईं जेको आहे उहो बि जेको आहे उन्हनि बिशनियुनि जे वर जेको आहे उहो चढ़ी चुको आहे। जी नाज़िन, जेको आहे हिते जेको आहे बीहण जेको आहे उहो तमामु घणो मुहाल आहे, छो त गंद कचिरो तमामु घणो आहे, ऐं हिते जेके आहिनि मंडी जेका लॻल आहे उन मंडीअ में जेके आहिनि उहे समय माण्हू मौजूदु आहिनि। ट्रैफिक जाम थियणु रोज़मर्रा जो मामूल बणियल आहे, ऐं प्लस में हिते दुकानदार शहरी ऐं हिते ईंदड़ वेंदड़ माण्हू जेके आहिनि उहे हिन मंडी लॻण जे करे जेके आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि में वकोड़ियल आहिनि। ऐं हिन कबूतरनि वारी मंडी में जेके आहिनि उहे माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेको आहे छलियुनि में ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे पंहिंजो पैकेटनि में जेको आहे उहे कबूतर खणी था अचनि। कंहिं बि वक़्तु जेको आहे उहो अणवणंदड़ वाक़ियो जेको आहे उहो पेश अची सघे थो। हितां जे शहरनि मुतालबो कयो आहे त हिननि कबूतरनि जी मंडीअ खे जेको आहे उहो मुख़्तलिफ़ जेको आहे हंधि जेको आहे उहो सेफ हंधि जेको आहे उनखे मुंतक़िल कयो वञे, ऐं जेको हिन शहर में गंद कचिरो जेको पियल आहे जेको माण्हुनि लाइ आज़ार बणियल आहे, उन गंद कचिरे खे हटाइण लाइ जेको आहे इंतिज़ामिया जेका आहे उहा अमली कदम खड़े, पर इंतिज़ामिया ख़बर न आहे छो जेको आहे उहा अघोर निंड सुतल आहे। सर ये बताइएगा कि ये गंद कचरा जो है यहाँ पे पड़ा हुआ है टनों के हिसाब से, इंतज़ामिया कहाँ गायब है? ये गंद कचरा जो पड़ा रहता है इधर, जो सफाई का जो लाके इधर फेंकते हैं, जो कचरा कुंडी इन्होंने बनाई हुई है। अभी आप देखो क्या टाइम हो रहा है, उसके हिसाब से देखो अब उठ रहा है ये, वही मीडिया वालों को देख कर। जी बिल्कुल नाज़िन, जेको आहे जॾहिं ख़बर पई त मीडिया हिते पहुती आहे त हिते जेको टननि जे हिसाब सां जेको गंद कचिरो पूरे शहर जो जेको हिते पियल हो उहो जेको आहे इंतिज़ामिया जेको आहे उहे
खणाइण शुरू करे ॾिनो आहे, पर ही गंद कचरो जेको आहे उहो रोज़ जेको आहे हिते मामूल बणियल आहे। हिते जेके शहरी आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि में वकोड़ियल आहिनि ऐं कबूतर जेके माण्हू आणनि था उहे मुख़्तलिफ़ डबनि में छलियुनि में आणनि था। कंहिं बि वक़्तु जेको आहे अणवणंदड़ वाक़ियो जेको आहे उहो पेश अची सघे थो। जी नाज़रीन, जेको आहे हीअ आहे हिकु छली। हीअ जेका छली आहे हिन छलीअ में जेको आहे उहे कबूतर आंदा विया आहिनि। हिते जेके आहिनि पंहिंजो मुख़्तलिफ़ जेको आहे उहो शहरनि जा वापारी हिते पहुचनि था, जेके कबूतर खणी अचनि था। हिन अधे खां असीं पुछा कंदासीं त हिन छलीअ में हू छा खणी आयो। अदा इहो ॿुधायो त हिन छलीअ में छा खणी आयो? कबूतर खणी आया आहिनि। किथां आया हुआ? शिकारपुर खां। शिकारपुर खां। अच्छा, इहो ॿुधायो त हिते जेको गंद कचरो पियो आहे उनखे कीअं पिया ॾिसो? हिते रश बि जेका आहे उहा कबूतर वारनि जी हूंदी आहे, पोइ कीअं माना जेको आहे हिकिड़ो सिलसिलो हलंदो आहे? साईं, रोज़ी त करणी आहे, गंदगी त ॾाढी आहे, जिथे किथे यकीन लॻो पियो आहे। सफ़ाई घटि आहे, बीमारी वधीक थी आहे कबूतरनि में, इंसाननि में। अच्छा अदा, इहो ॿुधायो त छलीअ में कबूतर खणी अचणु बहितर आहे या पिंजरे में बहितर आहे? पिंजरे में बहितर आहे, पिंजरे में बहितर आहे। पोइ तव्हां छलीअ में कीअं खणी आयो? बसि हाणे खणी था अचूं, हाणे ॿियो छा कयूं? मतिलबु मजबूरी आहे। मिड़े एॾो माल न विझंदा आहियूं, 8-10 दाणा विझंदा आहियूं जीअं नॉर्मल सही अचनि। गंदगी वधी थी वञे, हाणे पखियुनि में कहिड़ी गंदगी आहे? हिते साफ़ु सुथरा आहिनि, हिननि में त कुझु बि न आहे। जे थोरो गंदगी थींदी आहे त वरी सफ़ाई करे छॾींदा आहियूं, गंद कचिरो विझी छॾींदा आहियूं। हे त गंदगी हिते पई आहे की ढेर लॻा पिया आहिनि। जी नाज़रीन, हितां जे माण्हुनि जो चवणु आहे त अहिड़ा जेके आहिनि उहे पिंजरा हुजणु घुरिजनि, त उन में जेके आहिनि हे कबूतर माण्हू खणी अचनि, न की छलियुनि में, न की जेको आहे कंहिं डबनि में। छो त कंहिं बि वक़्तु जेको आहे हिकु त सखर शहर में बदमनी चोट चढ़ियल आहे, ॿिए तरफ़ जेको आहे कबूतरनि जी मंडी जेका हिते मौजूदु आहे, टे तरफ़ जेको आहे हिते बिशनी जेके आहिनि उहे माण्हुनि जा खीसा ख़ाली करण में जेके आहिनि उहे रुधल आहिनि। चौथे तरफ़ हिते जेको आहे गंदगी जे ढेरनि जे करे शहरी परेशान हाल आहिनि। जी नाज़रीन, चाचो मौजूद आहे, उनसां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। चाचा, ये बताइएगा, ये गंद कचरा दूसरी जानिब ये मंडी, तीसरी जानिब यानी छलियों में और पैकेट्स में जो है ये कबूतर लाते हैं, क्या समझते हैं कि इंतज़ामिया को क्या करना चाहिए? ये अमल दुरुस्त है या नहीं? पहली बात तो ये है कि सफाई होनी चाहिए। सफाई नाम की कोई चीज़ नहीं है, सफाई नहीं है, इंतज़ामिया सफाई नहीं करवा रही, जिसकी वजह से ये बीमारियां फैल रही। पूरे सखर का यही आलम है, पूरे सखर का यही आलम है। हर जगह जो है ना ये कचरे की ढेर अंबार लगे। आप क्या मुतालबा करना चाहते हैं? इंतज़ामिया सफाई का इंतज़ाम करें, सफाई का इंतज़ाम करें। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे हिते दोस्त मौजूद हो चाचो, उन सां असीं ॻाल्हायोसीं चाचे सां, त उनजो चवणु हो त सफ़ाई जो निज़ाम जेको आहे उहो बहितर हुजणु घुरिजे। छो त सफ़ाई जेको आहे अधु ईमान आहे, पर सखर शहर जे मेयर जी लापरवाही जे करे सखर शहर जेको आहे उहो गंदगीअ जे ढेरनि में तब्दील थी वियो आहे। शहर में ट्रैफिक जाम थियणु रोज़ जो मामूल बणियल आहे। इंतज़ामिया जेका आहे उहा ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ख़बर न आहे उहा इंतज़ामिया कॾहिं जेका आहे उहा जाॻंदी ऐं हिननि शहरनि जा जेके सूर आहिनि या हिननि जे दर्दनि जी दांह उहा वरनाई वेंदी। जी नाज़रीन, जेको आहे शहरी जेके आहिनि हिन कबूतरनि जी मंडीअ मां केतिरा परेशान आहिनि ऐं हिन गंद कचरे मां केतिरा परेशान आहिनि। शहरियुनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं ॾुखियाइनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। असीं हिकु दुकानदार सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। गंदगी इतनी होती है, कचरा ही कचरा होता है, सब सारा कचरा होता है यहाँ पे, ना जा सकते ना आ सकते। अभी आप देखें सब रास्ते बंद है, गंदगी इतनी है, बदबू इतनी होती है, सारी मंडी वालों परेशान, आने जाने वाले लेडीज़ को परेशानी होती है। यहाँ पे इतना रश होता है कि आप जा भी नहीं सकते ना आ सकते। चाचा, ये बताइएगा कि इस गंदगी की वजह से क्या क्या तकालीफ का सामना करना पड़ता है? प्लस में ये भी बताएगा कि ये मंडी जो है कबूतरों की, परिंदों की लगनी चाहिए या नहीं? नहीं, ये गैर कानूनी यहाँ लगनी नहीं चाहिए बिल्कुल ही। ये सारा रोड ब्लॉक हो जाता है, आने जाने वालों को परेशानी होती है और यहाँ पर पानी भी भर जाता है बहुत सारा। जब बरसात होती है तो सारा पानी पानी होता है। ये मंडी सही नहीं है, यहाँ पर नहीं लगनी चाहिए। शहर का इलाका है, यहाँ पर साफ सफाई सुथराई होनी चाहिए। जी नाज़रीन, ढकरोड सखर वटि जेका लॻंदड़ पखियुनि जी मंडी आहे उते तमामु घणी रश हूंदी आहे। उनजे करे जेके वापारी तबिको आहे उहो बि जेके आहिनि सख़्तु परेशानियुनि में वकुड़ियल हूंदो आहे। हिते हिकिड़ो दोस्त असां सां मौजूदु आहे, कामिल फारूकी साहब। असीं हुन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो इन हवाले सां छा चवणु आहे। कामिल फारूकी साहब, ये बताइएगा कि ये हर जुम्मे को ये मंडी लगती है और जो है मुख्तलिफ लोग यहाँ पर आते हैं, मुख्तलिफ इलाकों से ताल्लुक़ रखने वाले लोग आते हैं। क्या समझते हैं कि ये मंडी जो है सालों से लगती आ रही है, क्या परेशानियाँ जो व्यापारी लोग हैं उनको क्या क्या तकालीफ का सामना करना? बहुत ज़्यादा तकालीफ है, क्योंकि यहाँ पर ये बाहर से लोग आते हैं। सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू से भी कोई इनकी वो सिक्योर नहीं है कि भाई ये अच्छा इतना रश हो जाता है कि इसमें कोई भी गैर मुतल्लका शख्स कोई दहशतगर्दी का साना पेश न कर दे। तो लिहाजा इसको फ़ौरन जो है यहाँ से हटाया जाए
या किसी ऐसे इलाके में जो बाहर की तरफ हो, शहर से बाहर हो, वहाँ ये मंडियाँ लगती हैं। और अक्सर होता है परिंदे वगैरह की लगती हैं, लेकिन हम इनके उसमें मना नहीं करते। लेकिन इसके तहत शहर की खूबसूरती, शहर के अंदर जो ट्रैफिक जाम हो जाती है, कारोबारी हज़रात को जो तकालीफ़ उठानी पड़ती है, रोज़ाना की लड़ाई झगड़े लोगों के वो निपटाने पड़ते हैं हम लोगों को जाकर, क्योंकि बाहर से आए हुए लोग हैं, वो उन बेचारों को इतना तालीम की भी कमी है हमारे यहाँ, फिर एक सोहबत की भी कमी है, एक तरबियत की भी कमी है। तो इस लिहाज से और इंतज़ामिया खामोश तमाशाई बनी हुई है। वैसे आएंगे इंक्लोजमेंट के लिहाज से वो उठा के सब कुछ कर देंगे, लेकिन ये चीज़ नज़र नहीं आ रही। मैं माज़रत के साथ कि पुलिस इंतज़ामिया को फ़ौरन चाहिए कि ये चीज़ ख़त्म की जाए। जो भी हमारी एजेंसीज अदारे हैं उनको चाहिए कि ये चीज़ बंद होना चाहिए। और बहुत ही इससे तकालीफ़ लोगों को है, और उसके अलावा लोगों को आने जाने वालों को बड़ी परेशानी है। लेकिन मुस्तकिल इसका हल तलाश किया जाए। मैं सक्खर इंतज़ामिया से अपील करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ कि वो इस चीज़ के ऊपर फ़ौरन गौर करें, क्योंकि ये मेरे शहर के लिए एक ख़तरनाक साबित हो सकती है। कोई भी दहशतगर्दी, कोई भी ऐसा वो हरकत हो सकती है, क्योंकि एक इज्तिमा वो है। और फिर आजकल ये जो बीमारी निकली है कोरोना वायरस, वो ख़तरनाक है। उस लिहाज से भी वैसे तो बड़ा टीवी पे कहा जा रहा है जी जानवरों से दूर रहें, परिंदों से यूँ रखते हैं फलान, हम ये नहीं कहते, लेकिन पब्लिक इज्तिमा ये एक किस्म का बढ़ता जा रहा है। और बहुत लोग यहाँ पर आते हैं, कई लोगों की जेबें कट जाती हैं, कई जो बेचारे अपनी ख़रीदारी के लिए सामान ख़रीदने के लिए आते हैं, उनकी जेब अपनी भारी रकम से महरूम हो जाते हैं। लेकिन हमारे यहाँ इंतज़ामिया खामोश तमाशाई है, या उन्हें नज़र नहीं आ रहा। ये फ़ौरन ये इक़दाम उठाया जाए कि ये चीज़ ख़त्म की जाए। जी नाज़रीन, कामिल फारूकी साहब जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त हिकु तरफ़ जेको आहे उहो कोरोना वायरस जेको आहे उहो ख़तरो आहे, ॿी तरफ़ जेके आहिनि हिते हुजूम लॻल आहिनि। हिन पखियुनि जी मंडीअ में जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू हिते अचनि था पिया, ऐं तमामु घणी रश हुजण जे करे जेका आहे उहा ट्रैफ़िक बि जाम रहे थी, ऐं प्लस में जेके ईंदड़ वेंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जा खीसा जेके उहे कटिजी था वञनि, जेके उहे पंहिंजे जेको ख़रीदारी करणु ईंदा आहिनि उन ख़रीदारी खां बि महरूम रहनि था। कामिल फारूकी साहब जेको आहे इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त अहिड़ियूं जेके पखियुनि जूं मंडियूं जेके लॻनि थियूं पियूं उहे शहर में न हुजणु घुरिजनि, उन्हनि खे जेको आहे ॿाहिरि शिफ्ट कयो वञे त उहो बहितर अमल थींदो। ऐं इंतज़ामिया खे खपे त इन अमल खे जेको आहे फौरी तौर इन ते अमली क़दम खयो वञे, जीअं इहा मंडी जेका आहे जेका सालनि खां हिते लॻंदी थी अचे पखियुनि जी, उनखे जेको आहे ॿिए हंधि मुंतक़िल कयो वेंदो त हितां जे शहरनि जो जेको आज़ार आहे उहो ख़तमु थी वेंदो। जी नाज़रीन, हिकु ॿियो शहरी असां सां मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। साईं, ये बताइएगा कि ये जो परिंदों की मंडी लगती है, यहाँ पर सैकड़ों अफराद जो हैं यहाँ पर आते हैं, और सैकड़ों जो है वो परिंदे जो खरीदो फरोख्त वो व्यापार भी चलता है, तो रश ज़्यादा होता है। उस रश को आप कैसे देख रहे हैं? क्या इंतज़ामिया से आप मुतालबा करेंगे? इंतज़ामिया से तो जितना मुतालबा करो कम है। मैं तो ये हैरान हूँ कि इन्होंने इतनी इमरजेंसी लगाई है कोरोना वायरस की कि बच्चों के स्कूलों की छुट्टी कर दी है कि सीट बाय सीट की वजह से। लेकिन इंतज़ामिया इतनी गफलत में है कि आके ये परिंदों की मार्केट देखे, इसमें बच्चे से बच्चा साथ में जुड़ा हुआ है। अगर ये मौलिक बीमारी नहीं है कोरोना वायरस, हम लोग यहाँ से गुजरते हैं तो हम लोग खुद आधा घंटा इसमें फंस जाते हैं। अब हम लोग जेबों की अपनी हिफाजत करनी पड़ती है, क्योंकि यहाँ पर तो चोरी आम है। हर कोई भीषणी पता नहीं कहाँ से आगे ये फ़ायदा लेता है मंडी का। हमारी गवर्नमेंट से इल्तमास है कि इन बेचारे परिंदे वालों को कोई अलग से बाज़ार दिया जाए, जैसे रेलवे ग्राउंड दिया जाए, स्टेडियम दिया जाए, इस तरीके का एक बाज़ार दिया जाए जिसकी वजह से हम लोगों को सहूलत हो गुजरने में। माँ बहनें गुजरती हैं, गाड़ियाँ गुजरती हैं, सब आधा घंटा ब्रेक पर रुक जाती हैं। चाचा, ये बताइएगा, ये जो मंडी लगती है कबूतरों की, मुख्तलिफ परिंदे लाए जाते हैं, लोगों की जेब कटना जो है रोज़ का मामूल बन गया है, रश बहुत होता है, ट्रैफिक जाम हो जाती है। यहाँ पर जो है एक तो दुकानदार तो यहाँ पर मौजूद हैं ही हैं, मगर रिहाइश पजीर जो लोग हैं वो भी परेशानी का उनको सामना होता है। इस हवाले से आपका क्या कहना है? इनको कितने दफ़ा कहा है भाई, इनको कितने दफ़ा कहा है, इंतज़ामिया को कहा है, कई लोगों ने बेचारों ने एहतजाज किया कि ये यहाँ ना होना चाहिए, क्योंकि शहर यहाँ चलने फिरने का अव्वल यह है कि रास्ता है, और दूसरा यहाँ पर वो जो उन्होंने वो कचरा मंडी लगाई हुई है, सारे शक्कर का कचरा उधर फेंका जाता है, और वही फिर वही अब बीमारियाँ फैले ना फैले तो क्या करें। इंतज़ामिया से कितना कहा है, कोई बस तो थोड़े टाइम होता है, ज़्यादा करते हैं तो उठा लेते हैं इनको,
फिर वही पता नहीं भत्ता लेके छोड़ देते हैं या क्या करते हैं, वही शुरू हो जाते हैं। जी बिल्कुल नाज़रीन, जो है चाचे जो चवण आहे त हिते जो है तमाम जो है अंधेर नगरी चरबट राज है ऐं जो है जका पखियुनि जी मंडी लगे थी पई। इन पखियुनि जी मंडी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके माण्हू अचनि था उहे जेके आहिनि हितां जे शहरनि लाइ आज़ार बणियल आहिनि ऐं हिते जो है लखे रुपयनि जा जेके परिंदा आहिनि यानी पखी आहिनि उहे जेके आहिनि उन्हनि जी ख़रीदो फ़रोख़्त उन्हनि जी ख़रीदो फ़रोख़्त थींदी आहे। प्लस में अवांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधायां त हिते जेको आहे मार्केट जेको ही अनाज बाज़ार आहे, अनाज बाज़ार जो ही जेको जिते असां मौजूदु आहियूं इहो ढक रोड आहे। इन ढक रोड ते जेको आहे दुकानदार त पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि ई आहिनि, पर हिते जेके आहिनि असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त रिहाइशी माण्हू जेके आहिनि उहे फैमिलीज़ जेके आहिनि उहे बि जेके आहिनि पंहिंजो हिते रहंदियूं आहिनि। खोड़ सारा फ्लैट्स हिते मौजूदु आहिनि, पर तंहिंजे बावजूद बि जेको आहे इंतिज़ामिया जेको आहे उन जे कन ते जुअ कोन थी चुरे, जंहिंजे करे हितां जा माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि में वकोड़ियल आहिनि। उहो परेशानी उन्हनि खे इहा आहे त हिते जेका आहे सरेआम जेका मंडी लॻे थी पई, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके माण्हू अचनि था पिया, समनि जी तादाद में उहे माण्हू मौजूदु हूंदा आहिनि। रोड बंदि थी वेंदो आहे, कलाकनि जा कलाक जेके आहिनि उहे औरतूं हुजनि मर्द हुजनि या जेके ॿिया ईंदड़ वेंदड़ माण्हू हुजनि ऐं ट्रैफ़िक वारा हुजनि जेके पंहिंजो मोटरसाइकिलनि ते सुज़ुकियुनि ते या मुख़्तलिफ़ जेके आहिनि सवारियुनि ते उहे अचनि था पिया, उहे जेके आहिनि हिते रुकिजी था वञनि, बीहजी था वञनि, कलाकनि जा कलाक इंतज़ारु कनि था सिर्फ़ु इन जे करे त हीअ मंडी जेका आहे उहा हिते लॻियल आहे। हितां जे शहरनि जो मुतालबो आहे त हिन पखियुनि जी मंडीअ खे फौरी तौरु जेको आहे हितां ख़तमु कयो वञे, जीअं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे परेशानीअ खे मुंहुं न ॾियणो पवे। कोरोना वायरस जेको आहे उहो ख़तरो वधियल आहे, हर माण्हू ॾिनल आहे, पर तंहिंजे बावजूद बि जेको आहे हिन पखियुनि जो जेको कारोबार आहे उहो सरेआम थिए थो पियो। इंतिज़ामिया जेका आहे उहा जेका आहे अगोर निंड सुतल आहे। हितां जे शहरनि, हितां जे रवासियुनि, हितां जे माण्हुनि जेको आहे उहो मुतालबो कयो आहे इंतिज़ामिया खां त खुदारा जेके आहिनि उहे निंड मां सुजाग थियनि ऐं इन शहर जी हालति खे बहितर खां बहितर करण लाइ जेके आहिनि उहे अमली क़दम खणनि ऐं जेको आहे हिते मौजूदु जेके माण्हू आहिनि उन्हनि इहो बि मुतालबो कयो आहे त हिन मंडी खे जेको आहे के सुठे हंधि जेको आहे मुंतक़िल कयो वञे, जीअं हितां जा शहरी जेके आहिनि उहे सुख जो साह खणी सघनि। इजाज़त ॾींदा कैमरामैन अली चिड़न सां गॾु पंहिंजे मेज़बान एजाज़ चिड़न खे। ईंदड़ हफ़्ते मिलंदासीं कंहिं नए इशू सां गॾु। अल्लाह वाहे।